पर जो ॾिसो हल तहियड़ा हल हलो हल तहियड़ा हल हलो हल देस दिल पर जो ॾिसो मको मदीनो मुल्क मीना मको मदीनो मुल्क मीना मीर मुनवर जो ॾिसो हल तहियड़ा हल हलो हल तहियड़ा हल हलो हल देस दिल पर जो ॾिसो अल्लाह जा महबूब उन पाक शान वारे मस्जिद में जॾहिं नमाज पढ़ाईंदा हा असहाबा सगोरा मुझे मदीने वारे जे पुठियां नमाज पढ़ंदा हा एक मर्तबा मुझे महबूब पंहिंजे गुलामन के फरमायो ऐ मुंहिंजा प्यारा गुलामो जॾहिं तव्हां मां मुस्तफा जे पुठियां नमाज पढ़ंदा आयो त सफ़न में खाल न कंदा करियो सफ़न के सीधो बनाईंदा करियो कॾहिं इहो न समझजो त मां मुस्तफा मुसल्ले ते बीठो आहियां मूंखे पुठियां जी ख़बर न आहे मुंहिंजे हबीब फरमायो वल्लाहि ला यख्फा अलैया रुकूकुम वला सुजूदुकुम मुझे मदीने वारे मीर फरमायो ऐ मुझा प्यारा गुलामो मां मुस्तफा बिठो त अग्यां मुसल्ले ते हूंदो आहियां पर मां के अल्लाह जे इज्जत जो कसम मां तव्हां जो रुकू भी ॾिसंदो आहियां त अवां जो सजदो भी ॾिसंदो आहियां मां हबीब अवां जो रुको भी ॾिसंदो आहियां अवां जो सजदो भी ॾिसंदो आहियां तव्हां सां रोशनी में ॾिसंदा आहियूं अंधेरी में का शइ नज़र कोन ईंदी पर अम्मा आयशा सिद्दीका फरमाईंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी तरह ॾींहं जी रोशनी में ॾिसंदा हा अहिड़ी तरह आमना जो लाल रात जी अंधेरे में भी ॾिसंदा रात जे अंधेरे में भी ॾिसंदा हा मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो मुंहिंजे महबूब करीम जो अखियूं मौजज़ो मुझे मुस्तफा करीम जे लुआब दहल मौजज़ो वात मुबारक जो पानी मौजज़ो सिद्दीक़ अकबर के डंग लगे मुझे हबीब जे लुआब दहन लगे सिद्दीक़ जो दर्द खत्म थी वञे मर्ज खत्म थी वञे अबू बकर सिद्दीक़ जो पैर मुबारक कायनात ला शिफा बणिजे वञे गारे सौर में सिद्दीक़ के नांग डंगियो हाँ महबूबन पंहिंजी लुआबे दन सिद्दीक़ अकबर जे जख्म ते लगाए पोइ सिद्दीक़ जा त दर्द खत्म थी विया मर्ज खत्म थी विया पर उन ॾींहं खां बाद मक्के ऐं मदीने ऐं उन्हनि जी मुज़ाफ़ात में जंहिं बि माण्हू के नांग खाईंदो बिच्छू खाईंदो हो उहे हकीम तबीब ॾांहुं कान वेंदा हुआ सिद्दीक़ अकबर जे दर ईंदा हुआ पोइ अबू बकर सिद्दीक़ छा कंदो हो पाण दम कोन विझंदा पीणा कोन विझंदा हा पलीता कोन ॾींदा हा पाण छा कंदा उहो पंहिंजो पेर मुबारक जिते मुंहिंजे मदीने वारे मीर पंहिंजे लुआबे दैन पंहिंजी वात मुबारक जो पाणी लॻायो हो उहो पेर लॻाईंदा हा त आयल मरीज़ जो दर्द भी ख़त्म थी वेंदो हो त मर्ज़ भी ख़त्म थी वेंदो मुझे मुस्तफा करीम जा हथ मुबारक मौजज़ो मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो हथन जो मौजज़ो चाहे अल्लाह जे महबूब करीम जा हथ मुबारक सुलह हुदैबिया में असहाबल का मुझो मदीने वारो मीर जो बैयत वठे असहाबल मुझे हबीब जे हथ मुबारक ते जॾहिं हथ रखियो त मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक के अल्लाह ताला जी ज़ात में बरकत फरमायो मुझा महबूबा इन असहाबल जेका बैयत कया बज़ाहिर मुझा महबूब तो जो हथा पर हकीकत में यो हथ मार रब्बुल आलमीन जो आहे यदुल्लाह फौका ऐदीहिम मुझा
मुस्तफा हेठा तुझो हथा विच में तुझे असहाबन जा हथा उन जे मथा मां रब्बुल आलमीन जो हथा ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो यो वो हथ मुबारका जो मुझो हबीब हिजरत वारी रात जडे मक्के पाक मां हिजरत जो इरादो करे निकरे काफर मुझे हबीब करीम जी नाकाबंदी करे बियन मक्के जे हर घटी में हर गली में तलवार सा बटे बटे मानू बिहारा वजन निकरण जो रस्तो न मिले अल्लाह जे हबीब दुआ घुरे मुझा मौला हिल मामा किया निकरा अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मुझा मुस्तफा मुठ मिट्टी जी खड़ी मुठ वारी जी खड़ी इन काफरन जे तरफ हबीब उछलाइन तुझो कमा इन के अंधो करे तो मुस्तफा के गुजारन मां रब्बुल आलमीन जो कमा है मुझो महबूब जी मुठ मिट्टी जी भरे हे काफर ना उछलाए ता अल्लाह जो कुरान पियो नाज़िल थे वमा रमैता इज़ रमैता वलाकिन अल्लाह रमा ऐ मुझा प्यारा महबूबा जे वक्त में हुआ तो मिट्टी मुबारक पंज नाज़नीन हथन मां उछलाए हुए मुझा हबीबा बज़ाहिर उवे हथ तू जहां पर उछलान वारो मां रब्बुल आलमीन हुयस दोस्तों जे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा मौजज़ा बयान कजन तो पूरी जिंदगी गुजरी वेंदे मुझे रसूलुल्लाह जा मौजज़ा बयान कोन थींदा मां पांजे मौजू ते अचां पता जुबानी मोहम्मद रफी के चत साईं आयो हो पर मौजू तो बयान कोन कई दोस्तों मुझे महबूब जा मथे मुबारक खां वठी वारन मुबारक तई मुझे हबीब पाक जे ज़ात बाबरकात मौजज़ो आ तडे कोई आशिक फरमायो आ तलखे मौजज़ा पियो दिखारे मोहम्मद घड़िया पल में रब सा मिलाए मोहम्मद घड़िया पल में रब सा मिलाए मोहम्मद घड़ी पल में लखे मौजा ॾेखारे घड़ी पल में रब सां मिलाए हलंदल जंग में काफर आयो आ मुझे महबूब करीम के ॾिठैया रसूलुल्लाह जो दीदार कया हिक मान पुछल ऐ तुझे नज़रन जो कया मर्द मथे रब थई मारे हिक माल पुछल तुझे नज़रन जो कया मर्द मथे रब थई मारे हर चौक ते रुआ दे रण दे ॾिठम दाना दिले रब थई मारे हिक मान कोठल तुझे नज़रन जो कई मर्द मथे रब थई मारे तुझे हबीब के अलदल जंग में ॾिठैया काफरन जी तलवार फिटी करे मुझे मुस्तफा जे बारगाह में आयो आ अर्ज कया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां आयो आया मुके कलमो पढ़ायो मुझे महबूब जो कलमो पढ़ायस मुझे मुस्तफा करीम उनके खजूरन छुहारन जी मुठ भरे ॾिनी तो खा ओ मुझा प्यारा मुसलमान भाईरो वो नौ मुसलमान उन जे हथ में खजूरो आहिल एक खजूर उन वात में विधिया मुझे हबीब करीम सां ॻाल्हाए बि पयो ऐं खजूरियूं ॿियो खाए पयो मुझे महबूब के अर्ज़ के
कई सोना मां हींअर कलमो पढ़ियो आ न का नमाज पढ़ी आ न को रोज़ो रखियो आ न को क़ुरान पढ़ियो आ न को नमाज जो तरीक़ो सिखियो आ न को वज़ू जो तरीक़ो सिखियो आ न को गुस्ल जो तरीक़ो सिखियो आ न को इस्लाम जो को अहकाम जाना तो हबीब निल बचा निल जाहिल आया ओ मुंहिंजा महबूब पर जे करे हींअर मां वञी करे तो जो हथ चुमी हिन काफ़रनि सां जंग में शरीफ जंग विढ़ा मुंहिंजा महबूब मां शहीद थी वञा त मूंखे ॿुधायो मुंहिंजो ठिकाणो किथे आ त मुंहिंजे आमिना जे लाल फरमायो तुंहिंजो ठिकाणो जन्नत आहे। हींअर तूं वञी अञा तो नमाज भी कोन पढ़ी आ रोज़ो भी कोन रखियो आ वुज़ू जी भी तोखे ख़बर न आहे पर वञ मां मुस्तफ़ा जे नाले ते जे शहीद थी वे तुंहिंजो ठिकाणो जन्नत। नए मुसलमान पंहिंजे हथ मां खजूरो कराए छॾियो मुंहिंजे हबीब खां तलवार वठी करे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जंग में वियो आ जंग विढ़ियो आ शहीद थी वियो आ मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में जॾहिं हुनखे आंदो वियो आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं असहाबन उन शहीद खे आंदो आहे तॾहिं चवण लॻा यार वीचारो हींअर मुसलमान जो जिंदा हुजे हा नमाज़ों पढ़े हा कुरान पढ़े हा इस्लाम जा अहकाम सिखे हा हिल के रब ख़बर न आहे माफ़ कंदो या कोन कंदो त मुंहिंजे मदीने वारे पीर फरमायो असहाबो ईअं न चओ हीअं हिन तौबा कई आहे मुंहिंजे हथ ते कलमो पढ़ियो आहे हिन जे मरण जी देर हुई जन्नत हिन जो इंतज़ार करे रही आहे। घड़ी पल में रब सां मिलाए मोहम्मद लखे मोजिज़ा पियो पसाए मोहम्मद घड़ी हिक में रब सां मिलाए मोहम्मद। ॿिया नबी आया उन नबीन के मुतअद्दिद मौजिज़ा मिलिया कंहिंखे 2 मौजिज़ा कंहिंखे 4 मौजिज़ा ज्यादा में ज्यादा जेके मौजिज़ा मिलिया से हज़रत मूसा कलीमुल्लाह आला नबीना व अलैहि सलातो वसलाम के उहे भी 9 मौजिज़ा आहिनि या 13 मौजिज़ा किन मौरखिन चयो 9 किन चयो 13 इन खां वधीक के ॿिए नबी के मौजिज़ा कोन मिलिया। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे हबीब जे वारे आए अल्लाह जे महबूब करीम फर्ज़ कयो मुंहिंजा मौला के नबी के 4 मौजिज़ा के 8 मौजिज़ा के 9 के 13 मूंखे केतिरा तो मौजिज़ा दी मुंहिंजे रब करीम फरमायो ऐ मुंहिंजा प्यारा महबूब तोसां को हिसाब ना है मुंहिंजा दिल भरा जे जगह ते वञी ऐ मुंहिंजा हबीब जे काफ़र जेको भी मौजिज़ो तलब कन मुंहिंजा महबूब तो घबराए जान दिलगीर लथी जा हबीब परवाह न कजा काफ़र जेको भी मौजिज़ो घुरन मुंहिंजा मुस्तफ़ा इशारो करण तुंहिंजो कमा उन शइ के मौजिज़ो बनाए पेश करण मां रब्बुल आलमीन जो कम आहे। काफ़र अचे पंहिंजी गोह न गोह जानवर असे सिंधी में गोह चवंदा आहियूं तव्हां ख़बर न छा चवंदा आहियो गोह चवंदा आहिनि उनखे शिकार कया ज़बा कया टुकर टुकर कया बाहि ते पचाया मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो पचाण खां बाद में उनके पतीले में बर्तन में बंद कया उन बर्तन के मथा टाइट कपड़ो बधैया मुझे हबीब जी बारगाह में खणी आयो आ गो के ज़बा कया टुकड़ा
कया पचाइया बर्तन में बंद करी मुझे मुस्तफा जे सामू आयो मां मुझा दोस्तों बुजुर्गो मुझे हबीब पाक के अर्ज कई या मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां जेका हिन बर्तन में शय आंदिया जेकॾहिं इहा तुंहिंजे नबूवत जी गवाही दे तमा कलमो पढ़ण जे लाइ तैयार आहियां ऐं इहो बि ॿुधा त हिन बर्तन में छा आहे मुंहिंजे महबूब फरमायो ऐं अचण वारा हाणे पहिरीं तोखे तुंहिंजे बर्तन वारी शइ ॿुधाईंदी त मां मोहम्मद केरु आहियां। अचण वारे सोचो को मां हथ सां ज़बा कया हथ सां टुकड़ा टुकड़ा कया हथ सां पचाइया बर्तन बि मुंहिंजे हथ में आ ये कीअं थी कलमो पढ़े मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे नबी पाक जॾहिं उन बर्तन ते तवज्जो विधी आहे त उन बर्तन मां पियो आवाज़ अचे ला इलाहा मुझा प्यारा ज़बा थियल पचायल गोहो भी गवाए ॾिनी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां गवाही थी ॾियां त अल्लाह खां सवा को इबादत जो लाइक नाहे ऐं तो मोहम्मद करीम उन करीम रब जो सचो रसूल आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। हर शय अल्लाह पाक मुझे मुस्तफा जे ताबे के अबू जहल पंहिंजे घरां कंकरियूं खणी आई मुट्ठी में बंद करे ईअं खीसे में विझी अचे पियो मुझे मुस्तफा जी बारगाह में आयो हथ के मथे करे चई या मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे हथ में छा है ऐं ये मुझे हथ जेकॾहिं तूं ये मुझे हथ वारी शइ ॿुधाए त मां तोते कलमो पढ़ंदुसि। मुझे मुस्तफा करीम फरमाए मां त तोखे ॿुधाए सघां थो पर इहे तुंहिंजे हथ वारी शइ जेकॾहिं तोखे ॿुधाए त मां मोहम्मद केरु आहियां त पोइ अबू जहल पंहिंजे घर जूं कंकरियूं खणी आयो पथरियूं उनखे ख़बर ई पत्थर आहे बेजान आहे ये तो की ॻाल्हाईंदो हुन सोचो त मदीने वारे मीर खां माज़ल्ला सुमा माज़ल्ला भुल थी वई अबू जहला जाहिलन जो बाबो जाहिलन जो पया उनखे ख़बर कान हुई पर गुलाम नबी मैसर चवंदो आहे हिकु ॾींहुं हाशमीअ सां अबू जहल पियो ॻाल्हाए मुठ में सारू बरू गलाए एकदम हजार कलमा एकदम हजार कलमा उते पत्थर न पढ़ी बुझाया समझी सचे रसूल के उठड़ल बिसर झुकाया वण भी हली थे आया समझी सचे रसूल के उठड़ल बिसर झुकाया महबूब बजे हुक्म
मुझे महबूबा जा मौजज़ा आहिनि। लेकिन दोस्तों उन जे बावजूद भी मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शायाने शान जेके मौजज़ा आहिनि उहे सिर्फ़ 2 मौजज़ा। केतिरा? 2 मौजज़ा। उहे कहिड़ा? हिकु अल्लाह जो क़ुरान, ॿियो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो मेराज शरीफ़। बाक़ी ॿिया जेके मौजज़ा आहिनि उहे मौजज़ा ज़रूर आहिनि, पर मुझे हबीब जे शायाने शान नाहिन। सिज भी मुझे मुस्तफा जे सदके बनियो वा, चंड भी मुझे हबीब जे बनियो वा। पूरी कायनात हिय चवंदी आ जबानन जीबानी, साहुजत किया हलाए जबानन जीबानी, साहुजत किया हलाए कुनल पीर तो तुझी जुतिया जोड़ना है जबानन जीबानी। लका हुजत ही लो हले जोर जोरी, कंदी कादरे छाचरी चाग चोरे। नका हुजत ही लो हले जोर जोरी, कंदी कादरे छाचरी चाग छोरे। जदर बदर दुनिया में आदो सतोरिया, किन्नी की नलायक सत्संग किया सदाए जबानन जीबानी, साहुजत किया हलाए कुनल पीर तो तुझे जुतिया जोड़ना है जबानन जीबानी। मुझा दोस्तों पूरी कायनात मुझे मुस्तफा जे सदके बनी है। ये मौजज़ा जरूर आहिनि, पर मुझे रसूल करीम जे शायाने शान ना। मेराज मुझे महबूब जे शायाने शान किए न हुजे जो ॿिया बे नबी आया। कंहिंखे मुंहिंजा प्यारा मच्छीअ जे पेट में मेराज थियो आ, कंहिंखे मुंहिंजा प्यारा नारे नमरूद में मेराज थियो आ, कंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात तूर सीना जबल ते मेराज करायो आ। पर यार कंहिंखे अर्श कोन घुरायो आ, अर्श घुरायो वियो आ त उहो तुंहिंजो मुंहिंजो महबूब मोहम्मद आहे। किथे मुल्क मदनीअ जो, किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो, किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो, देश बिनूरी वेस बिनूरी, जिब्रील पाक बिनूरी, जन्य बिनूरी घोट बिनूरी, आयो बुराक बिनूरी। मदीने जे साईं जो अज खुदा मेज़बान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो, किथे मुंहिंजे मुस्तफा जो मुल्क, किथे ला मकान। जमीन का आसमान ते 500 साल जो पंधा, ऐं हिकड़े आसमान जी मोटाई 500 साल। मुझा दोस्तों अहिड़ी तरह जमीन का आसमान ते 500 साल, वरी आसमान जी मोटाई 500 साल, वरी बे आसमान ते 500 साल, यानी 7 आसमान 700 साल, 7000 साल
ॻाल्हि ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो इहा त आसमाननि जे दरमियान में फ़ासिलो ऐं मोटाई आहे उन खां मथे सिदरतुल मुंतहा रब तो जाने केतिरी मथे आहे ऐं सिदरतुल मुंतहा खां ला मकान केतिरो मथे आहे रब तो जाने के ॿिए खे ख़बर नाहे ॿियो कोन वञी सघियो आहे इहो शान तुंहिंजे मुंहिंजे मदीने वारे मीर जो आहे रब पूरी कायनात जो निज़ाम पियो जाम कराए हाँ पुछण वारनि पुछो अॼु सभु निंड पिया अल्लाह जी तस्बीह बंद लगी पई आहे दुनिया जे कोने कोने में दुरूद सलाम जी सदाऊं आहिनि छा आहे ॿुधायो वियो त अल्लाह जो महबूब मेराज माण पियो छो पियो वञे आस ख़तर ज़माने कई तारशते मुझो सजन मेराज माणन थो वञे अर्श ते मुझो सजन मेराज माणन थो वञे तो असां नालायकन खे अज रंग लाइन थो नालायकन खे अज रंग लाइन थो वञे मीर रहमत जो जहान ते वसी पिया वॾ फुड़ा वेंदा बख़्श जी हिता ही बुरा ही बेवड़ा तो असां नालायकन खे अज रंग लाइन थो वञे मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन रजब शरीफ जे महीने जे 27 तारीख़ ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम खे ला मकान ते घुरायो पंहिंजो दीदार बे करायो पंहिंजी दावत बे खाराई मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम खे एतिरो तकरीब कयो एतिरो तकरीब कयो जो मदीने जो मीर तो फरमाए राए तो रब्बी अज़्ज़ व जल्ल बिआइनिर रास मुझे महबूब करीम फरमायो मुस्तफा पंहिंजे